अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोटलखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 11/6/1982 ईस्वी सुबह 8:45 म्याऊं चाहे टाइगर म्याऊं चाहे चाहे म्याऊं। टाइगर जो मुंहुं छित जे हेठां रोशनदान ॾांहुं आहे ऐं कंहिं शइ में निगाहूं खुतल अथसि। रंधिणे मां अमीर चए थो कहंदाए मैनू कबूतर दा बच्चा फड़ दे झले ॾे। ओ कबूतर दा बच्चा बारी ते बैठा है दरी ते ए पता है सानू फड़न देगा कि नहीं। मूं टाइगर खे चयो निकर कोता तोखे परावा बच्चा झले ॾियूं त तूं उन्हनि खे मारे खाई। कबूतर जो बच्चो चए थो त मूंखे टाइगर झले ॿधी ॾियो त आउं ठोंगा हणी ॾिसांसि। वेंझी अची वेठो आहियां गर्मी सुबुह साईं मुल्क तपी बाहि थी वियो आहे। अञा त किथे काल्ह को बि कमुकार कोन थियो आहे। पछतो सबक़नि खे कलाक दो भेरा ॾिनमि। हाणे भायां थो त नेठ कॾहिं सिखी वेंदुसि। कुझु सिटा सम्झ में अचणु लॻो आहे। अॻे त अटे जो घोॿाटो ॻाल्हि ई मग़ज़ में न वेहे, पर मुंहिंजो पुराणो नुस्ख़ो आहे नई खां नई शइ खे फ़िलहालु बिस्मिल्लाह करे खणी हथु ॻंढियो असुलु चुहटी वञोसि। सफ़ा थकी पओ त खणी फिटो करियोसि, वरी थकु लहे बेज़ारी लहे ऐं थोरो शौक़ु बि थिए त वरी वठोसि। थोरे सालनि जो वक़फ़ो छो न पइजी वञे। थक ऐं वक़फ़ो कुदरती शयूं आहिनि, उन्हनि जी बिल्कुलु परवाह करणी कान्हे। पछतो जा बि पहिरियां ई उर्दूअ में लोकगीत पढ़ियमि सुभान अल्लाह। हिकिड़ो लोकगीत त मूंखे जॾहिं बि यादि ईंदो आहे त तॾहिं मुंहिंजा लिङ कांडारजी वेंदा आहिनि ऐं आउं चाहींदो आहियां त मूं में एतिरी ताक़त हुजे जो सट ॾेई हिमालय जबल खे खणी वॾेरी की जागीरदारी समाज जे निज़ाम ऐं उन जी रीतुनि रस्मुनि ते हणी खेनि भोर भोर करे छॾियां। गीत जा बंद कुझु हिन क़िस्म जा आहिनि। नालो उहो आहे या अहिड़ो ॿियो। कचा बि पहर आहिनि वेचारी नेम कई, कचा बि पहर आहिनि मासूम नेम कई खे मामस वठियो पियो वञे। वेचारी नेम कई कचा बि पहर आहिनि, नेम कई ॻोठ जे विच में बीहारियो बीठा आहिनि। वेचारी नेम कई कचा बि पहर आहिनि, नेम कई अञा कचड़ीअ वहीअ में आहे। वेचारी नेम कई कचा बि पहर आहिनि ऐं नेम कई खे मामस कोहे पियो। वेचारी नेम कई राति जा 2 पहर ऐं नेम कई समाइजण शर्त कारी थी कुसिजी वेई। वेचारी नेम कई कचा बि पहर आहिनि। पछतो जो ही किताब हैदराबाद सेंट्रल जेल खां हाई कोर्ट कराचीअ वेंदे वरितो हुअमि। कॾहिं लॻो पियो आहियांसि, कॾहिं महीननि जा महीना पियो आहे, पर सफ़ा छॾियांसि नथो। किथां को अखर किथां अधु जेको थो पछतो ॻाल्हाईंदड़ ॾिसां तंहिं ते पंहिंजे पछतो जो ऑपरेशन थो करियां। मिस्र पाकिस्तान खे चयो हुअमि त मूंसां घणो पछतो में न त बलोचीअ में ॻाल्हाए लाचार, पंजाबीअ में, उर्दू या सिंधी असुलु न। मिस्र पाकिस्तान ते उहो नालो मूं रखियो हो। उहो ई माण्हू ॾिठुमि जेको पाकिस्तान जे 5 ई सूबनि जूं ऐं सरकारी क़ौमी ॿोली अवाम जूं क़ौमी ॿोलियूं अक्सर सरकारी क़ौमी ॿोलीअ खां अलॻि हूंदियूं आहिनि, ॻाल्हाए सघे थो। उर्दूअ में उन करे भड़ हो जो कराचीअ जो हो, बलोची उन करे जो रहंदो ई असुल खां बलोची इलाइक़े में आहे ऐं उथ विह बि नंढे हूंदे खां वठी बलोचनि सां आयसि। पछतो उन करे अचेसि जो माणस पश्तून पठाण आहे। पंजाबी उन करे अचेसि जो कुझु कराचीअ जे वाक़िफ़नि चाक़फ़नि खां सिखियो, कुझु हिते पंजाब जी जेलनि में 7 महीना रही सिखियो आहे। बाक़ी रही सिंधी सो उहा उन करे अचेसि जो पाण सिंधी पीउ जो पुटु आहे। खीसा कटण ऐं चर्श गांजे जे विकिरे जी कारोबार हुअसि। उमिरि 15-16 साल मस हुअसि, पर अखि कंहिं में नथे ॿुॾियसि। मूं वटि महीनो खनि मुशक़ती थी रहियो। भारत जे कंहिं स्टेशन ते ॿारनि जो प्रोग्राम पियो अचे। मूं नोट कयो आहे त हिननि जा कुझु ॿार अहिड़ा तयारु थी टीवीअ या रेडियो ते अचनि था जो असांजा वॾा बि उन्हनि जो ॾुखियो मुक़ाबिलो करे सघंदा। ख़ासि करे ख़ुदि कलामीअ सेलोलॉजी में हू हैरत अंगेज़ आहिनि। हिकिड़ो ॿारु ॻाल्हि शुरू कंदो, पोइ ॻाल्हि कंदे पंहिंजे पीउ माउ उस्ताद ऐं दोस्त मतिलबु त केतिरनि ई माण्हुनि जो साॻिए वक़्तु पाठ कंदो वेंदो आहे। असुलु ॾिसण वटां हूंदो आहे। ॿारनि में ख़ुदि एतमादी गज़ब अची आहे। शायदि उते जी जमूरी सरमाएदारी माहौल जो असरु आहे। असांजा ॿार स्टेज ते वाक़ा करण में ज़ोर हूंदा त हूंदा, बाक़ी सही फ़न में शायदि तमामु घणो पोइते आहिनि।
वॾेरी की जागीरदारी माहौल या फिज़दाई सरमाएदारी माहौल में शहरी ॿार बि रुॻो जाहिल रुजत परस्त वॾनि जा टेप थियो पिया हलनि। 9:30 बजे राति ॾाढी गर्मी आहे। मुन्नू भाई जी ड्रामे सीरीज़ सोना चांदीअ जो हिकिड़ो पार्ट ॾिठुमि, दिलचस्प थो लॻे। हिकिड़ी छोकिरी चांदी शीबा हसन जी अदाकारी ज़बरदस्त आहे। अॼु इसराइल ऐं शाम जी जंगबंदीअ जी ख़बर आहे। 2-3 ॾींहंनि खां उन बारे में परेशानी हुई त अलाए छा थींदो। जे बैरूत ते कब्ज़ो थी वियो त फ़लस्तीनी कुचलिजी वेंदा। होॾां इराक हिक तरफ़ी जंगबंदी कई आहे, ॾिसूं उन जो कहिड़ो नतीजो थो निकिरे। मामिलो पेचीदो आहे। बहरहाल इसराइल जो बैरूत ते आसानीअ सां कब्ज़ो न करे सघण बि वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो इसराइली जनरल बि मुंहुं आहे। ईरान मदद लाइ अॻिते वधियो। ॾखिण यमन टैंकूं ॾियारे मोकिलियूं। ॿिया भाड़िया रुॻो अख़बारी बयानबाज़ी कंदा रहिया। भारत डॉक्टर ऐं दवाऊं मोकिलियूं आहिनि। असां वारनि खां त उहो बि कोन पहुतो, रुॻो बयानबाज़ी थी। ज़िया खे गुर्दे जो सूरु पियो आहे। अॼु सलेरीअ जमात इस्लामी ख़िलाफ़ मज़मून लिखियो आहे। चए रुॻो नज़रिए जूं ख़बरूं पई करे, पाकिस्तान जी ॻाल्हि बि वटसि कान्हे, इक़बाल खे इस्तेमालु करे थी, क़ाइदे आज़म ख़िलाफ़ु आहे। डॉक्टर इसरार मंझाउ न आहे। तंग नज़री ऐं कल्ह थिड़ियल आहे। हमराहनि खे अहवाल अलाए रसियो अलाए न, ख़बर नाहे छा थियो छा न थियो। पैसा ख़तमु थी विया आहिनि। PPC में तोड़े हूअं। PPC कैदीअ जे जेल वारनि वटि जमो करायल रक़म जंहिंमां सामान वठी सघंदो आहे। हमरा मुलाक़ात ते ईंदड़ ख़मीस ते अलाए ईंदा या अञा ॿी ख़मीस ते। अॻु चइबो हो त जॾहिं अचनि तॾहिं ठीकु, पर हाणे भाइजे त जेतिरो जल्दी मिली हाल अहवाल ॾेई वठी सघिजे ओतिरो बहितरु। मतां वक़्तु ज़ाया थिए, केस जो अलाए छा थियो। 12/6/1982 ईस्वी 9:30 सुबुह। अॼु चकर ॾेई पोइ वेंजुसि। अॻु वेंजी पोइ चकर ॾींदो हुउसि त पघिरजी पवंदो हुउसि। अॼु मलमल जी कमीस ऐं हिरख जी सुथण पाती अथमि। वेठो बि पखे हेठि आहियां। गर्मी वधंदी वञे। सुबुह जो हिंदुस्तान जी तारीख़ बाबति किताबनि जी फ़हरिस्त नक़ल कयमि ऐं पिणु पंजाब में इनक़लाबी तहरीक जी तारीख़ जो कुझु मुतालियो कयमि। हिकु दफ़ो पढ़ी अथमि, हाणे ॿियो भेरो ॾेई नोट वठंदुसि। पहिरियों दफ़ो त का बि वाक़ई कम जी ॻाल्हि सम्झ में अचणु मुश्किल आहे। वाक़ई सुठा किताब 2-3 दफ़ा पढ़जनि था ऐं उन्हनि जा नोट वठिजनि था, तॾहिं उन्हनि मां फ़ाइदो थिए थो। शौकत अलीअ जो अंग्रेज़ी मक़ालो पढ़ियुमि जंहिं चयो आहे त उर्दू अदब ऐं तनक़ीद अंग्रेज़ी अदब ऐं तनक़ीद जो नकुल आहिनि। 9:45 राति ख़बरूं पियो ॿुधां। BBC हथ ई नथो अचे। ॿी शार्टवे ते हिकिड़ी गैर मुल्की स्टेशन तां वञी पियुसि, जंहिं तां हिकिड़ी अजीब साज़ मां जहिड़ो कर सुञातल म्यूज़िक पियो आयो। आख़िर वञी सुञातमि अलगोज़ो राणू धुनोई, मुंहिंजे राणल खे रहम पवे ॾूर वञो ॾींहं लाइ। थोरी देरि खां पोइ म्यूज़िक ख़तमु थियो त अनाउंसर चयो, ये रेडियो मॉस्को आहे। हर रेडियो स्टेशन पंहिंजी सुञाणप लाइ ख़ासि मौसीक़ीअ जो टुकड़ो वॼाईंदी आहे। लाहौर स्टेशन जी सुञाणप जी म्यूज़िक में हीअ धुन शामिल आहे, लाल मेरी पत रखियो भला, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज़ कलंदर। अलगोज़े ते राणे जी धुन बि रेडियो मॉस्को जे उर्दू प्रोग्राम जी हिकिड़ी सुञाणप वारी धुन थी ॾिसिजे।